إن الحمد لله نحمده ونستعينه ونستغفره ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا من يهده الله فلا مضل له ومن يضلل فلا هادي له وأشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له وأشهد أن محمدًا عبده ورسوله اللهم صل على محمد وعلى آل محمد كما صليت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد اللهم بارك على محمد وعلى آل محمد كما باركت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد أما بعد فإن خير الحديث كتاب الله وخير الهدي هدي محمد صلى الله تعالى عليه وسلم وشر الأمور محدثاتها وكل محدثة بدعة وكل بدعة ضلالة وكل ضلالة في النار أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم قل إن كنتم تحبون الله فاتبعوني يحببكم الله ويغفر لكم ذنوبكم والله غفور رحيم فقال الله تبارك وتعالى في القرآن المجيد فأعوذ بالله من الشيطان الرجيم قل يا أيها الناس إني رسول الله إليكم جميعا الذي له ملك السماوات والأرض لا إله إلا يحيي ويميت فآمنوا بالله ورسوله النبي الأمي الذي يؤمن بالله وكلماته واتبعوه لعلكم تهتدون رب اشرح لي صدري ويسر لي أمري واحلل عقدة من لساني يفقهوا قولي رب زدني علما تمام تعریفوں اللہ رب العالمین کی ذات کے لائے اڑگنیا درود و سلام امام الانبیاء خاتم النبیین محمد رسول اللہ صلی اللہ علیہ وسلم
ऐं उन जे आल जे मथां तव्हां कलमे जो पहिरियों हिस्सो ॿुधो जेको तौहीद ते मबनी आहे ऐं ॿियो हिस्सो आहे मुहम्मद रसूलुल्लाह। त प्यारे पैगंबर अलैहिस्सलाम सां असांखे उन जे मथां ईमान बणाइणो आहे, अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां मोहब्बत बि करणी आहे ऐं प्यारे पैगंबर अलैहिस्सलाम जी इताअत ऐं फरमान बरदारी बि करणी आहे। रब्बुल आलमीन प्यारे पैगंबर अलैहिस्सलाम जो हिते शान जेको मक़ाम ॿुधायो आहे त प्यारे पैगंबर अलैहिस्सलाम वटि अहले किताब जो हिकिड़ो वफ़द आयो। तो ये अहले किताब यहूद और नसारा ये भी रब्बुल आलमीन के मञण जी दावा कन पिया, मोहब्बत जी दावा भी कन पिया। तो नबी अलैहिस्सलाम खां सवाल कयूं त जी तव्हां मुसलमान, तव्हां अल्लाह जा नबी, अल्लाह सां मोहब्बत कयो था, असां भी अल्लाह रब्बुल आलमीन सां मोहब्बत कयूं था, तव्हां ईअं न सम्झो त असीं मोहब्बत कोन था कयूं। पर अल्लाह तबारक ताला इन जे जवाब जे मुतलिक़ प्यारे पैगंबर अलैहिस्सलाम जे मथां ही आयत वही करे नबी अलैहिस्सलाम खे फरमाए त मुंहिंजा पैगंबर अलैहिस्सलाम तूं इन्हनि खे मुंहिंजे तरफ़ां ही जवाब ॾे। कुल इन कुंतुम तुहिब्बूनल्लाह, मुंहिंजा पैगंबर अलैहिस्सलाम तूं हिननि खे चओ त जेकॾहिं तव्हां अल्लाह सां मोहब्बत करणु चाहियो था, ही उन्हनि जी आॾो शर्त रख, फत्तबिऊनी, मुंहिंजी ताबेदारी कयो। हू रब्बुल आलमीन सां मोहब्बत जी दावा कनि था, अल्लाह पैगंबर अलैहिस्सलाम जे मथां ही वही नाज़िल करे ऐं उन्हनि जी आॾो शर्त रखे पियो त मुंहिंजा पैगंबर अलैहिस्सलाम तूं इन्हनि खे चओ त फत्तबिऊनी, मुंहिंजी ताबेदारी कयो। ओ मुंहिंजा पैगंबर अलैहिस्सलाम जेकॾहिं तुंहिंजी ताबेदारी कनि त मूं रब जो बि ऐलान आहे, युहिब्बुकुमुल्लाह, पोइ मां अल्लाह इन्हनि सां मोहब्बत कंदुसि ऐं जंहिंसां मां रब्बुल आलमीन मोहब्बत कयां, वो यग़फिर लकुम ज़ुनूबकुम, रब्बुल आलमीन तो फरमाए त मां इन्हनि सां मोहब्बत बि कंदुसि, मां अल्लाह इन्हनि जा गुनाह बि माफ़ कंदुसि। वो यग़फिर लकुम ज़ुनूबकुम वल्लाहु गफ़ूरुर रहीम। तो रब्बुल आलमीन बेहद मेहरबान आहे, पर रब्बुल आलमीन कंहिंजे मथां जंहिं प्यारे पैगंबर अलैहिस्सलाम जी ताबेदारी कई, यानी रब्बुल आलमीन खे उन मोहब्बत जी ज़रूरत नाहे, छो त यहूद और नसारा मोहब्बत जी दावा कनि पिया, पर रब्बुल आलमीन फरमाए त मूंखे अव्हां जी मोहब्बत जी ज़रूरत नाहे जेसी यानी पैगंबर जी तव्हां ताबेदारी न कयो। फत्तबिऊनी, अल्लाह जा रसूल जेकॾहिं तुंहिंजी ताबेदारी कनि त पोइ मां इन्हनि सां मोहब्बत कंदुमि, मूंखे इन्हनि जी मोहब्बत जी दावा कबूल आहे, वरना अल्लाह तो फरमाए त मूंखे इन मोहब्बत जी ज़रूरत नाहे। हाणे तव्हां अंदाज़ो लगायो त अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ताबेदारी केतिरे क़दुरु रब्बुल आलमीन खे महबूब आहे। अल्लाह गफूर रहीम आहे, पर रब्बुल आलमीन शर्त लगाई, व अतीउल्लाह व रसूल लअल्लकुम तुरहमून,
तव्हां इताअत कयो फरमान बरदारी करो अल्लाह जी ऐं इताअत कयो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी लअल्लकुम तुरहमून ताकि तव्हांजे मथां रहम कई वञे बाझ कई वञे यानी अल्लाह रब्बुल आलमीन जी बाझ रब जी मग़फ़िरत उन खे नसीब थींदी जंहिं प्यारे पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम जी इताअत ऐं ताबेदारी कई अल्लाह रब्बुल आलमीन प्यारे पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम जो शान छा ॿुधाए قل يا أيها الناس أي إنسانو إني رسول الله إليكم جميعا تها سبني إنسان جلا الله جو رسول थी आयो आहियां हिते रब्बुल आलमीन प्यारे पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम जो वॾे में वॾो शान बयान कई छाजे करे त इमामुल अंबिया मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां पहिरियां जेतिरा बि पैगंबर आया जमी इंसान जे लाइ कहीं इलाके जे लाइ कहीं ॻोठ जे लाइ कहीं हिकु वक़्त जे अंदरि ॿ टे पैगंबर बि मौजूद आहे हिकु जॻह ते मूसा कलीमुल्लाह ऐं हारून अलैहिस्सलातु वस्सलाम अल्लाह जो पैगंबर आहे ऐं शुएब अलैहिस्सलातु वस्सलाम अल्लाह जो पैगंबर आहे अल्लाह रब्बुल आलमीन इते इब्राहीम अलैहिस्सलातु वस्सलाम अल्लाह जो पैगंबर आहे त ॿिए इलाइक़े जे अंदरि लूत अलैहिस्सलातु वस्सलाम रब्बुल आलमीन जो पैगंबर आहे पर जॾहिं इमामुल अंबिया मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे रब्बुल आलमीन इन दुनिया में मोकिले रसूल करे त अल्लाह रब्बुल आलमीन फरमाए तुंहिंजा पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम तूं चओ कुल या अय्युहन नास इन्नी रसूलुल्लाह इलैकुम जमीआ यानी ऐं क़यामत ताईं अचण वारनि इंसाननि जे लाइ अल्लाह जो रसूल थी आयो आहियां ऐं मूंखे मोकिलण वारो केरु आहे अल्लज़ी लहू मुल्कु समावाति वल अर्ज़ जंहिंजी बादशाही आसमाननि ऐं ज़मीननि ते आहे युहयी व युमीत जंहिंजे हथ में मौत ऐं हयाती आहे जंहिंखां सवा को इबादत जे लाइक़ न आहे फआमिनू बिल्लाहि व रसूलिहि नबिय्यिल उम्मी الذي يؤمن بالله وكلماته واتبعوه لعلكم تهتدون रब्बुल आलमीन फरमाए तो तव्हां ईमान आणियो ने अल्लाह ते ऐं ईमान आणियो ने रसूल उम्मीअ ते अल्लाह रब्बुल आलमीन पहिरियों मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो शान बयान कई त जमी इंसान जे लाइ अल्लाह रसूल करे मोकिले यानी क़यामत ताईं कंहिं ॿिए रसूल जी का बि ज़रूरत न आहे ऐं आख़िरी नबी करे ख़ातमुन नबीयीन करे मोकिले ऐं जो रब्बुल आलमीन शान बयान कई त तव्हां ईमान आणियो अल्लाह ते ऐं उन रसूल उम्मीअ ते छो त अल्लाह तबारक तआला उम्मी चई करे बि इमामुल अंबिया मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो शान बयान कई छो त हिन काइनात जे अंदरि जेकॾहिं प्यारे पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम जेको उस्ताद हुजे हा त नबी अलैहिस्सलातु वस्सलाम खां जो शान मथे हुजे हा अल्लाह ते उम्मी चई करे पैगंबर जो शान बयान कई जॾहिं पढ़ाई त रब्बुल आलमीन पाण पंहिंजे वही जे ज़रिए सां अल्लाह रब्बुल आलमीन यो शान प्यारे पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम जो बयान कई त हिन काइनात जे अंदरि अल्लाह तबारक तआला नबी अलैहिस्सलातु वस्सलाम खे उम्मी इन करे रखे हिकु त मके जा मुशरिक चवंदा त ही पढ़ियल आहे ही पाण ठाहे थो इल्ज़ाम लॻायूं न पर अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथां रब्बुल आलमीन जॾहिं वही मोकिली वही सां पाण ॼाणाई रब्बुल आलमीन फरमाइन वकज़ालिक औहैना इलैका रूहन मिन अमरना मा कुंत तदरी वल किताब वल ईमान ओ मुजा मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इने मुझे वही खां पहिरियां मुजा पैगंबर हा तोखे ख़बर कान ही त किताब छा आहे त ईमान छा आहे नूरन नहदी बिही मन नशा मिन इबादिना व इन्नका लतहदी इला सिरातिन मुस्तकीम पंहिंजनि पान नमाज खे पसंदि कंदा आहियूं इन नूर सां उनजी हिदायत कंदा आहियूं وإنك لتهدي إلى صراط مستقيم ओ मुजा मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तू माण्हुनि खे हिदायत कंदड़ ही तू सिरात मुस्तकीम दी अल्लाह रब्बुल आलमीन प्यारे पैगंबर अलैहिस्सलातु
सलाम के जेकॾहिं ॼाणाई त रब्बुल आलमीन पाण पंहिंजे वही सां ॼाणाई। हिया इमामुल अंबिया मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम शान ऐं प्यारे पैगंबर अलैहिस्सलाम जी इताअत ऐं ताबेदारी अल्लाह रब्बुल आलमीन ईमान वारनि जे मथां रखी। जे प्यारे पैगंबर अलैहिस्सलाम रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे इताअत जे मुताबिक़ छा फरमाए वमा अरसलना मिन रसूलिन इल्ला लियुताअ बिइज़्निल्लाह। अल्लाह रब्बुल आलमीन को फरमाए त रसूल जी माना इहा अल्लाह जे हुक्म सां उन जी इताअत कई वञे। अल्लाह रब्बुल आलमीन रसूल जी माना पाण ॿुधाए पियो त रसूल जी माना ई आहे त रब जे हुक्म सां उन जी इताअत कई वञे, ताबेदारी कई वञे। अल्लाह रब्बुल आलमीन इमामुल अंबिया मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे इताअत जे मुताबिक़ रब्बुल आलमीन ॿुधाए पोइ अल्लाह तबारक तआला ईमान वारनि जे मथां रब्बुल आलमीन छा फरमाए या अय्युहल्लज़ीना आमनू अतिउल्लाह व अतिउर रसूल। ऐं ईमान वारो तव्हां इताअत करियो अल्लाह जी ऐं तव्हां इताअत कयो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी। जीअं रब्बुल आलमीन ईमान वारनि खे मुखातिब कई ऐं उन सां गॾो गॾु रब्बुल आलमीन वरी ख़ासि प्यारे पैगंबर अलैहिस्सलाम जिन जे अहले बैत खे बि अल्लाह इताअत जो हुकुम कई। वक़रन फी बुयूतिकुन्न वला तबर्रजन तबर्रुजल जाहिलियतिल ऊला वअक़िमना सलात व आतीना ज़कात व अतीउल्लाह व रसूलहु इन्नमा युरीदुल्लाहु लियुज़हिब अन्कुम अर्जिस अहलल बैत व युत्तहिरकुम तत्हीरा। ओ पैगंबर जा अहल बैत रब्बुल आलमीन अहले बैत सां मुखातिबा। ओ पैगंबर जा अहल बैत तव्हां जहालत जे सींगार वांगे पंहिंजे सींगार खे ज़ाहिर न कयो बल्कि तव्हां पर्दे जे अंदरि रहो ऐं पंहिंजनि घरनि जे अंदरि रही करे अल्लाह पियो फरमाए अक़िमना सलात व आतीना ज़कात व अतीउल्लाह व रसूलहु। ओ पैगंबर जा अहल बैत तव्हां नमाज़ क़ाइम कयो, तव्हां ज़कात जो, तव्हां अल्लाह जे रसूल जी तव्हां इताअत कयो। अल्लाह ईमान वारनि सां मुखातिब आहे या अय्युहल्लज़ीना आमनू अतिउल्लाह व अतिउर रसूल। अल्लाह अहल बैत सां बि मुखातिब आहे अक़िमना सलात व आतीना ज़कात व अतीउल्लाह व रसूलहु। ओ पैगंबर जा अहल बैत तव्हां अल्लाह जी इताअत कयो, तव्हां अल्लाह जे रसूल जी तव्हां इताअत कयो। पोयां रब्बुल आलमीन छा फरमाए इन्नमा युरीदुल्लाहु लियुज़हिब अन्कुम अर्जिस अहलल बैत व युत्तहिरकुम तत्हीरा। ओ रब्बुल आलमीन तो फरमाए तो ओ पैगंबर जा अहल बैत अल्लाह अवां खां पलीती करे करे रब्बुल आलमीन अवां खे पाक कयो आहे। जीअं रब्बुल आलमीन सूरह नूर जे अंदरि फरमाए थो पाक मर्दनि खे पाक ज़ालूं यानी मुंहिंजो मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पाक आहे, मुंहिंजे प्यारे पैगंबर अलैहिस्सलाम जा अहले बैत बि पाक आहिनि। पर गौर कर त अल्लाह अहले बैत खे हुकुम छा पियो करे ओ पैगंबर जा अहल बैत तव्हां अल्लाह जी इताअत कयो, तव्हां अल्लाह जे रसूल जी तव्हां इताअत कयो। ओ अहले बैत अल्लाह जे पैगंबर अलैहिस्सलाम जी इताअत कई आहिनि। अल्लाह रब्बुल आलमीन या इताअत अल्लाह रब्बुल आलमीन अहले बैत जे मथां ईमान वारनि जे मथां हत्ता के रब जो क़ुरान गवाह है आलम अरवाह जे अंदरि अल्लाह नबियुनि जी जमात जे मथां बि ज़िम्मेदारी रखे। وَإِذَا أَخَذَ اللَّهُ مِيثَاقَ النَّبِيِّينَ لَمَا آتَيْتُكُم مِّن كِتَابٍ وَحِكْمَةٍ ثُمَّ جَاءَكُمْ رَسُولٌ مُّصَدِّقٌ لِّمَا مَعَكُمْ لَتُؤْمِنُنَّ بِهِ وَلَتَنصُرُنَّهُ वो मुंहिंजा रसूल मुंहिंजा नबियो जेकी अव्हां खे किताब ऐं हिकमत ॾियां उन जो तस्दीक कनि जण पोयां पैगंबर खे लतुमिनुन बिही वलतंसुरन पोइ तव्हां उन जी इताअत बि कजो, अव्हां उन जी मदद बि कजो। अल्लाह रब्बुल आलमीन नबियुनि जे मथां बि इताअत जी ज़िम्मेदारी, ईमान वारनि जे मथां बि इताअत जी ज़िम्मेदारी, अल्लाह अहले बैत जे मथां बि इताअत जी ज़िम्मेदारी रखी। लेकिन टी जगह ते रब्बुल आलमीन छा फरमाई या अय्युहल्लज़ीना आमनू अतिउल्लाह व
अतीउ रसूल व उलिल अम्र मिनकुम व इन तनाज़अतुम फी शैइन फरुद्दू इलल्लाह व रसूल। लेकिन रब्बुल आलमीन अल्लाह जे रसूल सां गॾोगॾु रब फरमाए त तव्हां अल्लाह जी इताअत कयो ऐं अल्लाह जे रसूल जी इताअत कयो ऐं अव्हां मां जेके उलिल अम्र हुजनि तव्हां उन्हनि जी। पर रब्बुल आलमीन ते छा फरमाए व इन तनाज़अतुम फी शैइन फरुद्दू इलल्लाह व रसूल। जेकॾहिं अव्हां सां उन्हनि सां को इख़्तिलाफ़ थी पवे त रब्बुल आलमीन छा थो फरमाए तव्हां अल्लाह उन जे रसूल ॾे तव्हां पंहिंजे इख़्तिलाफ़ खे मोटायो। केॾांहुं फ़इन तनाज़अतुम फी शैइन फरुद्दू इलल्लाह व रसूल। तव्हां अल्लाह जो क़ुरान ॿुधो त रब्बुल आलमीन छा फरमाए त पंहिंजे इख़्तिलाफ़ खे केॾांहुं मोटायो अल्लाह ॾांहुं मोटायो ऐं अल्लाह जे रसूल ॾांहुं मोटायो। रब्बुल आलमीन सां तव्हां गुफ़्तगू करे सघो था, रब खां पुछी सघो था, रब सां ॻाल्हाए सघो था। अल्लाह जे प्यारे पैगंबर अलैहिस्सलाम जी वफ़ात खां पोइ तव्हां नबी अलैहिस्सलाम खां पुछी सघो था। हा रब्बुल आलमीन तो फरमाए तव्हां अल्लाह ॾांहुं मोटायो, तव्हां अल्लाह जे रसूल ॾांहुं मोटायो। जेकॾहिं अल्लाह ॾांहुं मोटायो त रब जे क़ुरान खां पुछो। जेकॾहिं मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॾांहुं पंहिंजो इख़्तिलाफ़ मोटायो त प्यारे पैगंबर अलैहिस्सलाम जे सही हदीस ॾांहुं पंहिंजो इख़्तिलाफ़ मोटायो। तॾहिं आख़िर में छा चई फरुद्दू इलल्लाह व रसूल। तव्हां अल्लाह जे रसूल ॾांहुं टी का शइ बची। तॾहिं रब्बुल आलमीन ॿारहा जॻह ते फरमाए थो अतीउल्लाह व अतीउ रसूल। तव्हां इताअत करियो अल्लाह जी, तव्हां इताअत कयो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी। अल्लाह जी इताअत रब जो कलाम आहे, मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी इताअत प्यारे पैगंबर अलैहिस्सलाम जी सही हदीस आहे। इहा रब्बुल आलमीन पैगंबरनि जे मथां एतिरे क़दुरु जो नबी अलैहिस्सलाम वेठा आहिनि, सभु सहाबा मौजूद आहिनि। उमर रज़ियल्लाहु ताला अन्हु नबी अलैहिस्सलाम जे साम्हूं तौरेत जा वर्का पढ़े पियो। नबी अलैहिस्सलाम चहिरो मुबारक कावड़ सां ॻाढ़ो थी वियो। अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु अन्हु फरमायो उमर तो ते रोअण वारियूं रोहन, तूं मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे चहिरे ॾे त निहार। अल्लाह जो प्यारो पैगंबर अलैहिस्सलाम केतिरे क़दुरु नाराज़ आहे। उमर रज़ियल्लाहु ताला अन्हु परेशान थी करे अज़ीज़ सलाम जी अल्लाह ते मां रब राज़ी हुअण ते राज़ी आहियां ऐं मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे रसूल हुअण ते मां राज़ी आहियां। पाण फरमायूं उमर चई अल्लाह जा रसूल मां त ही तौरेत ही आसमानी किताब आहे जेको मूसा कलीमुल्लाह ते नाज़िल थियो, अल्लाह जा रसूल मां उहो पियो पढ़ां। पाण छा फरमायूं उमर ॻाल्हि ॿुध, जेकॾहिं अॼु मूसा कलीमुल्लाह बची वञे तव्हां मूंखे छॾे जेकॾहिं तव्हां उन जी इताअत कयो त तव्हां जन्नत में न वेंदो। तूं गौर कर अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी उहा इताअत ऐं फरमान बरदारी जो मक़ाम आहे जो अल्लाह जो नबी बि जेकॾहिं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम में अची वञे अल्लाह तबारक तआला जो कानून कोन्हे पर प्यारे पैगंबर अलैहिस्सलाम मिसाल ॾेई सम्झायो। अॼु अफ़सोस आहे काश जीअं मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़माने जे अंदरि अल्लाह जे रसूल जी इताअत खे तरजीह अहमियत हुई, न पंहिंजे निसातुर कंहिं वॾे खे न पंहिंजे कंहिं शख़्सियत खे का तरजीह कोन्हे, तरजीह अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे फरमान खे तरजीह। अॼु अफ़सोस आहे उम्मत अल्लाह जे रसूल जी इताअत छॾी कॾहिं अॼु उम्मत जो ही हाल आहे। ही मौज़ू असांखे सम्झाइणा कंहिंखे आहे, गैरनि खे सम्झाइणा आहिनि, लेकिन अफ़सोस आहे जे असीं पंहिंजनि खे सम्झायूं था। तव्हां गौर करे ॾिसो हिन वाक़िअनि जे मथां। उमर रज़ियल्लाहु ताला अन्हु अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया मुंहिंजा अल्लाह जा रसूल रब जे राज़ी हुअण ते, रब हुअण ते, रसूल जे रसूल हुअण ते मां राज़ी आहियां। नबी अलैहिस्सलाम गैर न थिया। नबी अलैहिस्सलाम वटि जुलैबी रज़ियल्लाहु ताला अन्हु आया। अल्लाह जा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आउं मुस्लमान थियो आहियां ऐं मूंखे को रिश्तो कोन थो ॾे। पाण हिकु अंसारी खे चयूं जुलैबी रज़ियल्लाहु ताला जे रिश्ते जे लाइ अल्लाह जा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मां घर मशवरो करे ॼण पंहिंजी घरवारी सां नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इजाज़त ॾिनी विया वञी पंहिंजे घरवारी सां मशवरो करे पियो ऐं सॼो वाक़ियो बयानु करे पियो। जुलैबी रज़ियल्लाहु ताला जी उहा कैफ़ियत उनजी मिसकीनी गुरबत इहे सभु बयानु करे पियो उनजे हर मामले में।
तो घरवारी चवण लगी तो पाण खां केतिरनि सुठनि सुठनि खानदान जे माण्हू रिश्तो घुरियो आहे जॾहिं पाण उन्हनि खे ॾियण पोइ अहिड़े खे कीअं ॾियूं पाण। न्याणी ही गुफ़्तगू ॿुधे पई, पीउ ऐं माउ मशवरो करे आख़िरकार पीउ जवाबु ॾियणु वञे पियो उन जुलैबीब रज़ियल्लाहु ताला अन्हु खे। न्याणी चवे पई त अब्बा ॻाल्हि ॿुधो, जुलैबीब खे मोकिलियो कया, इन रिश्ते जे लाइ मोकिलियो कया थी रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। चई पोइ जॾहिं अल्लाह जो रसूल इन रिश्ते में राज़ी आहे, छा पोइ तव्हां जवाबु ॾियण था वञो? तव्हां गौर करे ॾिसो, अॼु असां तव्हां कंहिं आम उम्मती जे कौल खे बि रद्द कोन था कयूं। ॿुधाए त हीउ केरु आहे? हिकु त अम्मा ऐं अबो आहे। अम्मा अबे जो मक़ाम केतिरे क़दुरु आहे। ॿी ॻाल्हि त माना अबो बि सहाबी आहे, माउ बि सहाबी आहे। ईअं उन्हनि जे आॾो तरजीह कंहिंखे थी ॾिए? इमामुल अंबिया मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे। हीअ मामूली ॻाल्हि आहे, न ॾिठो आहे, सिर्फ़ गुफ़्तगू ॿुधी आहे। प्यारे पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम जो नियापो खणी आयो आहे पीउ। पीउ खे अम्मा खे चवे थी त अल्लाह जे रसूल जॾहिं मुंतखब कयो आहे त तव्हां जवाबु कीअं था ॾियण वञो? अल्लाह खे इहा अदा वणी, वमा कान लिमुमिनिन वला मुमिनतिन इज़ा क़ज़ल्लाहु व रसूलहु अमरन। जॾहिं कंहिं मोमिन मर्द कंहिं मोमिना औरत खे रब्बुल आलमीन तो फरमाए त इख्तियार ई नाहे, जॾहिं अल्लाह जो रसूल को अमर या हुक्म करे ऐं उन जे अंदरि हू पंहिंजी मर्ज़ी हलाइनि। अल्लाह रब्बुल आलमीन प्यारे पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम जी इताअत उन जी फरमानबारदी जो अल्लाह तबारक तआला सब मिसातो राह बंद कर दी। अॼु असां तव्हां ॾिसूं इमामुल अंबिया मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फरमान असांजे आॾो अचे थो, असां तरजीह कंहिंखे था ॾियूं? अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। अल्लाह रब्बुल आलमीन जी इताअत जे मामले में रब्बुल आलमीन क़ुरान मजीद जे अंदरि ॿिनि गुरूहनि जे मुतलिक़ ॿुधाए थो। छो त नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जॾहिं दावत ॾिनी, हिकिड़ा थी विया काफ़िर जिन मुंढो न अल्लाह खे मञो न अल्लाह जे रसूल खे मञो, न किताबनि खे न रसूलनि खे न मलाइकनि खे, थी विया काफ़िर। ॿिया थिया मुस्लमान जिन ईमान आंदो। वरी मुस्लमाननि जे अंदरि ॿ गिरोह थी विया, हिकिड़ा मोमिन ॿिया मुनाफ़िक़। अल्लाह तबारक तआला सूरह नूर जे अंदरि ॿिन्ही जी गुफ़्तगू ॿुधाई आहे त हू मुनाफ़िक़ छाजे करे थिया ऐं हू मोमिन छाजे करे थिया। वयक़ूलून रब्बना आमन्ना, चवनि था त असां अल्लाह ते ईमान आंदो ऐं अल्लाह जे रसूल ते ईमान आंदो। वयक़ूलून आमन्ना बिल्लाहि व बिर्रसूल अताना थुम्म यतवल्ला फरीक़ुम मिनहुम मिन बाद ज़ालिक वमा उलैका बिल मुमिनीन। ज़बान सां चवनि था त असां अल्लाह खे मञो, अल्लाह जे रसूल खे मञो, अताना सां इताअत बि कई। अल्लाह ते छा थो फरमाए? थुम्म यतवल्ला फरीक़ुम मिनहुम मिन बाद ज़ालिक वमा उलैका बिल मुमिनीन। रब्बुल आलमीन तो फरमाए त दावा खां पोइ हिकिड़ो गुरोह फ्री वञे थो। अल्लाह तो फरमाए त हे मोमिन कोन्हनि, अते रब्बुल आलमीन वदात करे थो व इज़ा दुऊ इलल्लाह व रसूलिही लियहकुम बैनहुम इज़ा फरीक़ुम मिनहुम मुरज़ून। अल्लाह रब्बुल आलमीन तो फरमाए जॾहिं अल्लाह जे रसूल जो फ़ैसिलो अचे थो, अल्लाह रब्बुल आलमीन तो फरमाए तुम खां मुंहुं फेरे वञनि था। प्यारे पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम ॾे हिकिड़ो इख़्तिलाफ़ आयो ज़ुबैर रज़ियल्लाहु ताला अन्हु जो हिकिड़े ॿिए शख़्स जो पाणी जे मामले में। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम ॿिन्ही जूं ॻाल्हियूं ॿुधई त ज़ुबैर रज़ियल्लाहु ताला अन्हु जी ज़मीन पहिरियां अचे पई ऐं उन शख़्स जी ज़मीन पोयां अचे पई। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम हुन जो इतराज़ हो त पहिरियां पाणी मूंखे ॾे, पोइ ज़ुबैर रज़ियल्लाहु ताला वाहे। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम अहिड़ो फ़ैसिलो कयो जेको अॼु बि तव्हां वेही ॾिसो। तव्हां ज़राइत कयो था, हारको कयो था, वाटर निकिरनि था, शाखूं निकिरनि थियूं, उन वाटर मां जंहिंजी पहिरीं ज़मीन जी पहिरियां पाणी उहो वहंदो या पुछड़ी वारो वहंदो? पहिरियां जंहिंजे वाटर जी ज़मीन ईंदी पहिरियां उहो वहंदो, उन खां पोइ आख़िरकार पुछड़ी ते पाणी। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम ज़ुबैर रज़ियल्लाहु ताला फरमाए त तूं पहिरियां बनी भराए ऐं पोइ तूं हिनखे पाणी ॾिजां। हुन शख़्स छा चयो? अल्लाह जा रसूल तव्हां पहिरियां पाणी ज़ुबैर खे इन जे करे ॾिनो जो तव्हांजे पुफी जो पुटु आहे।
प्यारे पैगंबर अलैहिस्सलाम के एतरी कावड़ आई, एतरो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नाराज था। पाण फरमाए तो ज़ुबैर तू पंहिंजे बनी जा मन्ना ॾाढा कर, तू पानी भरा जा पर हिन खे न ॾिजाए। या थी नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के तकलीफ, पर अल्लाह के केतरे कदू नाराज थी। फला व रब्बिक ला युमिनून हत्ता युहक्किमूका फीमा शजर बैनहुम सुम्मा ला यजिदू फी अनफुसिहिम हरजम मिम्मा क़ज़ैत व युसल्लिमू तस्लीमा। अल्लाह रब्बुल आलमीन फरमाए, ओ मुझा मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तुझे परवरदिगार जो कसमात है मोमिन कोनन सो मोमिन कोनन हत्ता युहक्किमूका फीमा शजर बैनहुम, तू उनमें को फैसलो करी ऐं तुझे फैसले खां पोइ उन जे अंदर हू तंगी महसूस कनि। रब्बुल आलमीन तो फरमाए तुझे परवरदिगार जो कसमात है मोमिन ही कोन्हनि, इन जे करे रब्बुल आलमीन तो फरमाए व इज़ा दुऊ इलल्लाह व रसूलिही यहकुम बैनहुम इज़ा फरीक़ुम मिनहुम मुरिदून। जॾहिं अल्लाह जे रसूल जो फैसलो अचे थो उन खां मुंहुं फेरे वञनि था। व इन यकुल लहुमुल हक़ यअतू इलैहि मुज़निन, पर अल्लाह जे रसूल जे फैसले में फायदो ॾिसंदा त डोड़ंदा चंदा। अफी क़ुलूबिहिम मरदुन अम इर्ताबू अम यख़ाफून अन यहीफ़ल्लाहु अलैहिम व रसूलुहु बल उलाइका हुमुज़ ज़ालिमून। रब्बुल आलमीन फरमाते हैं जालिमन, फिरा अल्लाह छा फरमाए वमा उलाइका बिल मोमिनीन, अल्लाह फरमाते हैं मोमिन कोनन। आखिर में अल्लाह फरमाते हैं जालिमन, चौरे दावा कड़ी कंजा व यक़ूलून आमन्ना बिल्लाहि व बिर्रसूल व अताना। या ज़बानी उनकी दावत त दावा है त असां अल्लाह के मञूं था, अल्लाह जे रसूल के मञूं था ऐं असां उनकी इताअत बि कयूं था, पर अमली तरह अल्लाह जे रसूल जी मुखालफत आहे। अल्लाह फरमाते हैं मोमिन न आहिनि बल्कि रब्बुल आलमीन फरमाते हैं ज़ालिमन। पोयां रब्बुल आलमीन फरमाते मोमिन केर आहिनि। इन्नमा कान क़ौलुल मुमिनीन इज़ा दुऊ इलल्लाहि व रसूलिही लियहकुम बैनहुम इज़ा फरीक़ व इज़ा दुऊ इन्नमा कान क़ौलुल मुमिनीन इज़ा दुऊ इलल्लाहि व रसूलिही लियहकुम बैनहुम अन यक़ूलू समिअना व अताना व उलाइका हुमुल मुफ़्लिहून। रब्बुल आलमीन का फरमाता मोमिन जो कौल हुआ जॾहिं अल्लाह जे रसूल जो फैसलो अचे थो, अल्लाह जे रसूल जो फरमान अचे थो, अल्लाह मोमिन जी निशानी कीअं थो ॿुधाए ऐं यक़ूलू समिअना व अताना व उलाइका हुमुल मुफ़्लिहून। अल्लाह मोमिन जी निशानी ॿुधाया त उहे ॿुधनि था ऐं मञनि था। अल्लाह तो फरमाता इहे ई फलाह पाइण वारा आहिनि। अल्लाह रब्बुल आलमीन मुनाफिक जी निशानी भी बुधाया, मोमिन जी भी निशानी बुधाया। खुदारा अल्लाह जा सा तवां ते एहसान है जै रब्बुल आलमीन या निशानी बुधाया हक वारी हिदायत वारी जमात जी। वमिम्मन खलक़ना उम्मतन यहदून बिल हक़ व बिही यअदिलून। अल्लाह फरमाए जेतिरा मूं ख़ल्क़ आहिनि उनमें हिकिड़ी जमात आहे जेका हक़ जो रस्तो ॾेखारे थी व बिही यअदिलून। अल्लाह तो फरमाए ने हक़ सां इंसाफ़ बि करे थी। जेको अल्लाह आसमान तां हक़ लाथई ऐं कंहिंजे मथां लाथई आमनू बिल्लाह वल्लज़ीना आमनू व अमिलू सालिहात व आमनू बिमा नुज़िल अला मुहम्मद, जेकी मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम था अल्लाह रब्बुल आलमीन हक़ नाज़िल कई। अल्लाह जो कुरान तो फरमातो हक़ वारी जमात उन हक़ सां इंसाफ़ करे थी, भले पंहिंजे तबियत जे ख़िलाफ़ हुजे, फैसलो भले ख़िलाफ़ हुजे, पर अल्लाह जे रसूल जो फैसलो आहे ऐं यक़ूलू समिअना व अताना। बस असां ॿुधो ऐं असां मञोसीं। इन जे करे अल्लाह तबारक तआला ॿी जॻह ते फरमाए त इताअत अल्लाह जे रसूल जे करण वारा केर आहिनि। कुल हाज़िही सबीली अदू इलल्लाह, चो त मुंहिंजी वाट आहे सिराते मुस्तक़ीम सिधी ऐं हिकु मां रब्बुल आलमीन जे तरफ़ सॼा थो अला बसीरतन दलील ऐं हुज्जत सां अन व मन इत्तबनी आऊं भई मुंहिंजा ताबेदार बि अल्लाह जे प्यारे पैगंबर अलैहिस्सलाम जा ताबेदार केर आहिनि।
जेको रस्तो नबी अलैहिस्सलाम जो आहे, जेका प्यारे पैगंबर अलैहिस्सलाम ताक़ीद कई रब जे तरफ़ां अल्लाह जो क़ुरान गवाह है व अन्न हाज़ा सिराती मुस्तक़ीमन फत्तबिऊ। अल्लाह रब्बुल आलमीन फरमाए जो त ही मुंहिंजी वाट आहे सिरात मुस्तक़ीम, तव्हां इन्हीअ ते हलो। अल्लाह रब्बुल आलमीन फरमाए त मां मोहब्बत कंहिंसां कयां थो, मां मोहब्बत क़बूल कंहिंजी कयां थो। कुल इन कुंतुम तुहिब्बून अल्लाह फत्तबिऊनी। मुंहिंजा मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ही चवनि था त असां अल्लाह सां मोहब्बत कयूं था। मुंहिंजा पैगंबर अलैहिस्सलाम तूं शर्त रख त फत्तबिऊनी, तव्हां मुंहिंजी ताबेदारी कयो। ही ॿुधा त रब जो कलाम आहे व अन्न हाज़ा सिराती मुस्तक़ीमन फत्तबिऊ। हीअ मुंहिंजी वाट आहे, तव्हां इन्हीअ ते हलो। ही पूरी उम्मत जे लाइ, पूरी इंसान ज़ात जे लाइ ऐं रब जो फरमान आहे या न? जीअं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़माने जे अंदरि इन अल्लाह जे फरमान ते सहाबा जो अमल हो, सभु पैगंबर जे तरीक़े ते, हाणे को तरीक़ा हमजा जुदा हा। ये अल्लाह जे रसूल जी इताअत आहे। व अन्न हाज़ा सिराती मुस्तक़ीमन फत्तबिऊ। ये मुंहिंजी वाट आहे, तव्हां इन्हीअ ते हलो। छो त रब्बुल आलमीन फरमाए व मा आताकुमुर रसूल फखुदू व मा नहाकुम अन्हु फंतहू। मुंहिंजो पैगंबर जेके अव्हांखे ॾे उन खे वठो, ऐं जेखां मुंहिंजो रसूल अव्हांखे मना करे तव्हां कंहिंखां रुकजी वञो। ही हुक्म छा आहे? व अन्न हाज़ा सिराती मुस्तक़ीमन फत्तबिऊ। ये मुंहिंजी वाट आहे सिराते मुस्तक़ीम, तव्हां इन्हीअ ते हलो। ऐं मना रब जे तरफ़ां छा पिया कयूं? वला तत्तबिउ सुबुल फतफर्रक़ बिकुम अन सबील ज़ालिकुम वसाकुम बिही लअल्लकुम तत्तक़ून। अल्लाह रब्बुल आलमीन जो कलाम आहे त तव्हां ॿियुनि वाटुनि ते न हलो। अल्लाह जो क़ुरान सभई मञो था न, पोइ हिन रब जे क़ुरान जी आयत सां तव्हां कॾहिं गौर कयो आहे? अल्लाह जो ही कलाम आहे व अन्न हाज़ा सिराती मुस्तक़ीमन फत्तबिऊ। ये मुंहिंजी वाट आहे सिराते मुस्तक़ीम, तव्हां इन्हीअ ते हलो। जीअं प्यारे पैगंबर अलैहिस्सलाम जेके रब्बुल आलमीन फरमाए रब जे कलाम ते सभ खां पहिरियां अमल सहाबा कराम जो हो। सभु प्यारे पैगंबर अलैहिस्सलाम जे सिराते मुस्तक़ीम ते हा। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा ताबेदार हा। ऐं मना छा खां कयूं? वला तत्तबिउ सुबुल। ऐं ॿियुनि वाटुनि ते न हलो। ऐं नुक़सान छा ॿुधायूं? फतफर्रक़ बिकुम अन सबील। जॾहिं तव्हां मुंहिंजी इहा सिधी सिराते मुस्तक़ीम छॾे करे तव्हां ॿियुनि वाटुनि ते हलंदो, तव्हां खां मुंहिंजी वाट छॾाए वेंदी। पूरो रब जो क़ुरान पढ़ो। अल्लाह जे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी इताअत खां सवाइ ॿिए कंहिंजी न का तकलीद आहे, न का पीरी मुरीदी आहे, न कंहिंजी इताअत आहे। अल्लाह जी इबादत आहे ऐं प्यारे पैगंबर मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ताबेदारी आहे। ॿुधाए त पोइ तकलीद किथां आई? ही चार मज़हब किथां आया? छा जेकॾहिं हुजनि हा अल्लाह जे तरफ़ां त क़ुरान में हुजनि हा। जेकॾहिं मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे फरमान मुताबिक़ हुजनि हा, पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सही हदीस में हुजनि हा। पर अल्लाह जे पैगंबर अलैहिस्सलाम हुकुम छा कयूं, मना छा खां कयूं? हुकुम कयो त तव्हां मुंहिंजे हिन सिराते मुस्तक़ीम ते हलो, इन ते हलो। ऐं मना छा खां कयूं? वला तत्तबिउ सुबुल फतफर्रक़ बिकुम अन सबील। सहाबी अब्दुल्लाह बिन मसूद रज़ियल्लाहु ताला फरमाए थो, जॾहिं प्यारे पैगंबर अलैहिस्सलाम असांखे आयत सम्झाई, सभ खां पहिरियां पैगंबर अलैहिस्सलाम हिकिड़ी लकीर छिकी ऐं कुझु लकीरूं हिन पासे ऐं कुझु हिन पासे। अल्लाह जो प्यारो पैगंबर अलैहिस्सलाम सहाबा खे ही आयत सम्झाइनि पिया व अन्न हाज़ा सिराती मुस्तक़ीमन फत्तबिऊ। पाण उहा सिधी जेका पाण ॾांहुं लकीर छिकियऊं उन ते लकुण रखी करे पाण छा फरमायूं त फत्तबिऊ, तव्हां इन्हीअ ते हलो। जेके कुझु लकीरूं हिन पासे ऐं कुझु हिन पासे। अल्लाह जे प्यारे पैगंबर अलैहिस्सलाम आयत कीअं सम्झाई? वला तत्तबिउ सुबुल। ऐं ॿियुनि वाटुनि ते न हलो। ऐं उन्हनि ॿियुनि वाटुनि जो नुक़सान छा ॿुधायूं? फतफर्रक़ बिकुम अन सबील। जेकॾहिं तव्हां मुंहिंजी वाट छॾे करे तव्हां ॿियुनि वाटुनि ते हलंदो, तव्हां खां मुंहिंजी वाट छॾाए वेंदी। इहा कंहिंजी कोशिशि आहे ख़बर आहे?
अल्लाह जो कुरान गवाह है वमन यअश अन ज़िक्रिर रहमान नक़य्यिद लहू शैतानन फहुव लहू क़रीन व इन्नहुम लयसुद्दूनहुम अनिस सबील व यहसबून अन्नहुम मुहतदून। रब्बुल आलमीन तो फरमाए जने ही इंसान असांजी नसीहत असांजे ज़िक्र के छॾींदो आहे अल्लाह फरमाईंदो त शैतान जो साथी कंदा आहियूं ऐं रब्बुल आलमीन का तो फरमाए त सभ खां पहिरियां शैतान जी कोशिश छा हूंदी आहे व इन्नहुम लयसुद्दूनहुम अनिस सबील व यहसबून अन्नहुम मुहतदून। ऐं सभ खां पहिरियां शैतान खां सिधी वाट छॾाए छॾींदो जेका अल्लाह जे प्यारे पैगंबर हिन क़ुरान मजीद जी आयत सम्झाई व अन्न हाज़ा सिराती मुस्तक़ीमन फत्तबिऊ ऐं नुक़सान छा ॿुधायो फतफ़र्रक़ बिकुम अन सबील जेकॾहिं मुंहिंजी वाट छॾे करे तव्हां ॿियुनि वाटुनि ते हलंदव तव्हां खां मुंहिंजी वाट छॾाए वेंदी। अल्लाह जो क़ुरान तो फरमाए व यहसबून अन्नहुम मुहतदून ख़ुदा पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम जी इताअत खां ॿाहिरि सिराते मुस्तक़ीम खां ॿाहिरि ऐं पंहिंजे पाण खे सम्झंदा त असीं सही आहियूं हिन काइनात जे अंदरि उनखे होश न ईंदो ऐं होश कॾहिं ईंदो जॾहिं वक़्तु ज़ाया जॾहिं वक़्तु गुज़री वेंदो हत्ता इज़ा जाअना क़ाल या लैत बैनी व बैनक बुअदल मशरिक़ैन फबिअसल क़रीन। उन ॾिहाड़े शैतान खे ॾिसी करे छा कंदा ही तमामु बुरो साथी आहे एतिरो असां खां परे हुजां जेतिरो मशरिक़ ऐं मग़रिब जो फ़ासिलो आहे वलन यनफ़अकुमुल यौम इज़ ज़लमतुम अन्नकुम फिल अज़ाब मुश्तरिकून। इनखे जवाब मिलंदो त हिन निदामत जो असांखे को फ़ाइदो न मिलंदो छो त हिन काइनात जे अंदरि जेकॾहिं तूं ॿियनि रस्तनि खे छॾे जेका अल्लाह जे प्यारे पैगंबर अल्लाह जे क़ुरान जे अंदरि असांखे सिराते मुस्तक़ीम सम्झाए जेकॾहिं उन ते हलूं त पर अल्लाह जो क़ुरान तो फरमाए त क़यामत जे ॾिहाड़े अफ़सोस ने रस्ते जो कंदो ॿियो को कंदो व यौम यअज़्ज़ु ज़ालिमु अला यदैहि यक़ूल या लैतनी इत्तख़ज़तु मअ रसूल सबीला या वैलता लैतनी लम अत्तख़िज़ फुलानन खलीला लक़द ज़ल्लनी अनि ज़िक्र बअद इज़ जानी व कान शैतान लिल इंसान ख़ज़ूला व क़ाल अर्रसूल या रब्बि इन्न क़ौमी इत्तख़ज़ू हाज़ल क़ुरआन महजूरा। उन ॾिहाड़े ज़ालिम पंहिंजा ॿई हथ दॿे दॿे अफ़सोस करे छा कंदो मा रसूल सबीला हाय अरमान मा रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मां वाट ते हुजां छा क़ुरान तो रब जो फरमान न ॿुधी कुल हाज़िही सबीली अदू इलल्लाह अला बसीरतन अना व मन इत्तबानी ओ मां बि मुंहिंजा ताबेदार मुंहिंजो बि रस्तो सिराते मुस्तक़ीम आहे मां बि हिक रब जे तरफ़ सॼां थो जेके मुंहिंजा ताबेदार उन्हनि जो बि रस्तो सिराते मुस्तक़ीम आहे ऐं हिकु उहे अल्लाह रब्बुल आलमीन जे तरफ़ सॼींदा पर रब जो क़ुरान तो फरमाए जंहिं दुनिया में अल्लाह जे पैगंबर जो तरीक़ो छॾियो उन ॾिहाड़े छा कंदो मा रसूल सबीला हाय अरमान मा रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मां वाट ते हुजां ही जो हेतिरा तरीक़ा उम्मत में आहिनि जेके चवनि था त असां अहले सुन्नत आहियूं इन जो अफ़सोस कंदा सिर्फ़ उन हिकिड़े सिराते मुस्तक़ीम जे मुतलक़ करे छा चवंदा मा रसूल सबीला हाय अरमान रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मां वाट ते हुजां या वैलता लैतनी लम अत्तख़िज़ फुलानन खलीला हाय अरमान हाय अफ़सोस मां फलाणे खे दोस्त वठां अल्लाह जे साम्हूं पंहिंजे मथां या गवाही ॾेई करे छा कंदा लक़द ज़ल्लनी अनि ज़िक्र बअद इज़ जानी व कान शैतान लिल इंसान ख़ज़ूला। मुंहिंजा अल्लाह दुनिया में त तुंहिंजी नसीहत मूं वटि आई रब जो क़ुरान नसीहत आहे प्यारे पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम जो फरमान नसीहत आहे छा चवंदो रब जे आॾो मुंहिंजा अल्लाह दुनिया में त तुंहिंजी नसीहत आई पर शैतान मूंखे गुमराह कयो अॼु गवाह केरा वक़ाल रसूल या रब इन क़ौम इत्तख़ज़ू हाज़ल क़ुरआन महजूरा। अॼु फरियादी केरा इमामुल अंबिया मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रब्बुल आलमीन फरमांदो ओ अल्लाह मुंहिंजी ने क़ौम क़ुरान खे छॾे ॾिनो हो
काश जेकॾहिं अॼु बि असां तव्हां क़ुरान हदीस ते हलूं अल्लाह जो कसम आहे रब जी इबादत खां असां ॿिए कंहिंजी इबादत न कयूं प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ताबेदारी खां त ॿी ताबेदारी कोन्हे। ॿुधायो इहा ख़ुशनसीब जमात आहे या न जेका मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़माने में ही उहा सहाबा कराम अहले बैत जी जमात हुई जंहिंजो महबूद केरु हो अल्लाह रब्बुल आलमीन ऐं ताबेदार इमाम कंहिंजा केरु हो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम को बि हुनजो उम्मत इमाम कोन हो। अफ़सोस आहे अॼु राति ॾींहुं रब जो क़ुरान ॿुधनि था पोइ पुछा छा कंदे त को उम्मती ॾे निस्बत कंदो त मां हनफी आहियां को चवंदो मां शाफ़ी आहियां को चवंदो मां मालिकी आहियां को चवंदो मां हंबली आहियां को चवंदो मां जाफ़री आहे कोन्हे। ॿुधा त रब जो क़ुरान पढ़ी ॾिस असां तव्हांजी निस्बत केॾां हुजे। ऐं कॾहिं मिसाल ॾींदो आहियां कलमूं भरियूं इमामुल अंबिया मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह ऐं निस्बत कयां ईसा अलैहिस्सलाम ॾे मूं कलमूं इहो न भरियो आहे त ला इलाहा इल्लल्लाह ईसा रसूलुल्लाह मूं कलमूं भरियो आहे ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह पर जेकॾहिं आऊं कलमूं मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते भरे चवां मां ईसाई आहियां त सही आहियां ग़लति आहियां। ऐं कलमूं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते भरे ऐं चवां मां ईसाई आहियां तव्हां खां थो पुछां त मां सही आहियां ग़लति आहियां। छा ईसा अलैहिस्सलाम अल्लाह जो रसूल कोन्हे अल्लाह जो नबी कोन्हे मां उम्मती ॾे निस्बत कोन थो कयां ईसा अलैहिस्सलाम निस्बत खां पोइ अफ़सोस था चऊं त ख़ुदा असां लख इज़तूं कयूं था आइमा जी पर निस्बत सहाबा कराम कई। ही सभु इमाम तूं कठे कर सिद्दीक़ जो मुक़ाबिलो केरु कंदो अली साईं जो को मुक़ाबिलो कंदो उमर फारूक रज़ियल्लाहु ताला उस्मान गनी जो को मुताबिक़ो कंदो। ॿुधाए त मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़िंदगी में बि उन्हनि जो इमाम नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हो पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी वफ़ात खां पोइ उनजो इमाम मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हो जेको अल्लाह मुंतखब करे ॾिनो हो। ख़ुदा इहा दावत हो अहल हदीस जी नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़माने में बि उम्मत जो इमाम पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पैगंबर जी वफ़ात खां पोइ जेका हक़ वारी जमात हुई उनजो इमाम मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हो। अॼु बि जेका पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए त क़यामत ते हिकिड़ी जमात हमेशह ते रहंदी। अॼु उहा जमात जेतिरा मुहदसिन सभिनी जा तव्हां कौल पढ़ी ॾिसो उहा जमात अहल हदीस आहे। तरे शेख अब्दुल कादिर जीलानी रहमतुल्लाह फरमाए थो बिदत जी अलामत आहे हुन जो तालबिन 191 सफ़े जे अंदरि तूं अहल हदीस जी गिला कंदा। तव्हां कॾहिं दावत ॿुधो त अहल हदीस जी दावत जेका मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़माने में ही उहा ई दावत जमात अहल हदीस जी दावत आहे। अॼु बि असीं चऊं था अक़ीदो असांजो क़ुरान हदीस आहे ऐं असांजो मुर्शिद ऐं इमाम केरु आहे मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। अल्लाह जा असां तव्हां ते एहसान रब खां दुआ कयो इहा ई दावत अल्लाह तबारक तआला असांखे ॾियण जी तौफ़ीक़ अता फरमाए जेका मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दावत ॾिनी व इज़ा क़ील लहुम तआलू इला मा अंज़लल्लाहु इला रसूल अची जेको अल्लाह नाज़िल कयो अल्लाह जे रसूल ॾांहुं वठो पर जिन क़बूल कयो उहे मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा थी विया ताबेदार। जिन इनकार कयो तरजीह छाखे ॾिनी क़ालू हस्बना मा वजदना अलैहि आबाना असां ईअं न कंदासीं जी पंहिंजा अब्बा ॾाॾा ॾिठासीं। अॼु बि ख़ुदा अॼु ॿुधायो त हीअ जमात अहल हदीस जी दावत आहे। अल्लाह तबारक तआला ने उहा बरकत विधी आहे जो जिन इलाइक़नि में हिकिड़ो अहल हदीस कोन हो अॼु हज़ारे अहल हदीस आहिनि। इहा दावत फैलाई अल्लाह मुंहिंजे मथां जज़ाए ख़ैर अता फरमाए। साईं बदरुद्दीन शाह रहमतुल्लाह अलैह उन शुरू दौर जे अंदरि जो अहल हदीस जे लाइ ॾिसण लाइ तड़पंदा हुआ पर लेकिन उन जी महिनत ऐं जुस्तजी आहे। अॼु तव्हांखे हज़ारे आलम हज़ारनि जे तइदाद में तव्हांखे मस्जिदियूं मिलंदी। इहा क़ुरान हदीस जी दावत आहे। अॼु बि असांजा मुबलिग असांजा आम हारीअ खां तूं पुछंदे तुंहिंजो इमाम केरु आहे चवंदो मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। भले ॾींहं जो मज़दूरी पियो करे 500 रुपया तारीख़ ते पुछी तुंहिंजो अक़ीदो छा आहे चवंदो क़ुरान हदीस आहे। तुंहिंजो इमाम केरु आहे चवंदो मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। रब खां दुआ कयो अल्लाह तबारक तआला मूंखे इन दावत ते अल्लाह अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए।